सिंध जे महाकवि अदीब ऐं ॾाहे शेख अयाज़ जे सालियाने मेले में मुल्क जे नाले वारनि अदीबनि, शाइरनि, लेखकनि ऐं सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फ़ाज़िल चन्ना मूजिबि अयाज़ मेले में शिरकत लाइ इस्लामाबाद मां कही आयल नाले वारी एंकर पर्सन आसमा शिराज़ी जे मान में हैदराबाद प्रेस क्लब पारां चांहि जी दावत कई वई। उन मौक़े ते हैदराबाद प्रेस क्लब जे सदर लाला रहमान समो, जनरल सेक्रेटरी हमीदुर रहमान, गोरंग बाडी जे मेंबरनि ख़ालिद खोखर, इक़बाल मल्हा, फ़ाज़िल चन्ना, सरदार ख़ान ऐं साजिद अली ख़ान समेत ॿिया सहाफ़ी वॾे अंग में शरीक हुआ। उन मौक़े ते खेसि सिंध जी रवायत मुताबिक़ अजरक ऐं गुलदस्तो पेश कयो वियो। उन मौक़े ते आसमा शिराज़ी मुल्क जे सियासी सूरतहाल ऐं सहाफ़त ते पंहिंजे ख़्यालनि जी ॾे वठि कई ऐं सहाफ़िन खांसि मुख़्तलिफ़ सवाल बि कया। हुन चयो त मुल्क जी मौजूदा सूरतहाल इंतिहाई ख़राब आहे। मुल्क महांगाईअ जे वर चढ़ी वियो आहे। सियासी माहौल में बि गर्मा गर्मी आहे। इमरान ऐं पीटीआई जो मुस्तक़बिल रोशन नज़र नथो अचे।